अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आओ है सायरा सुमरो आईना बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाना सुभाणे ईरान के दौरे जो इम्कान आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में टेलीफोनिक राब्तो खिते जी ताज़ी सूरत लाइकाई अकबराई ते ख्यालन जी ॾे वठी ईरान के परॾेही तर्जमान इस्माइल बकाई जो त पाकिस्तान जो आर्मी चीफ सुभाणे तेहरान जो दौरो कंदो। सैयद आसिम मुनीर ईरान के आला अख्तियारनि से मुलाकात कंदो। दौरो खिते में अमन ऐं इस्तिहकाम लाइ पाकिस्तान की कोशिशुनि जो तसलसल है। ईरान नार के मुल्कन के खबरदार कंदे चयो आहे त जंग में अमेरिका की मदद न कई वञे। मदद कंदड़ मुल्कन के निशानो बणायो वेंदो। ईरान के क़ौमी सलामती के सेक्रेटरी मोहसिन रज़ाई चयो त अमेरिका ॻाल्हियुनि जो दोखो ॾिनो। ट्रंप अहमक आहे, अमेरिका खे खितो छॾणो पवंदो। मको मुआदो अमेरिकी सोच जो इज़हार आहे। ईरानी सदर मसूद पिज़िक्शियान चयो आहे त दुश्मन ईरान के वेनेज़ुएला बढ़ाइण थो चाहे। ईरानी मज़हमत दुनिया के हैरान करे छॾियो आहे। तेहरान में तकरीर खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त ईरान हिन वक्त मुआशी अस्करी हवाले से जंग की हालत में आहे। मुश्किलातुनि बावजूद मजबूत से जमी बीठल आहियूं। जंगी हालतुनि में भी अवाम की खिदमत लाइ कोशान आहियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सुभाणे बरतानिया के दौरे ते रवानो थींदो। इसहाक़ डार बरतानवी परॾेही वज़ीर से मुलाकात कंदो। नायब वज़ीर आज़म बरतानिया के ॿियनि आला अख्तियारनि से पिणु मिलंदो। डार मेरी टाइम इंटरनेशनल के सेक्रेटरी से भी मुलाकात कंदो। सोमालिया में यरगमाल पाकिस्तान की पाज़ियाबी ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिनि औरत समेत 4 ॼणा क़तल पिरियालो। वेझो जवाबदार नौजवान धीअ खे कार तोहमत हेठि बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। ॻोठ मां बख़्श नारेजो में 28 वरनि की शाइस्ता ज़ाल असदुल्ला उर्फ फिदा हुसैन नारे जो क़तल। पिरियालो की जागीरानी दुरनि में पुराणो कार तकरार भड़की उथियो। फायरिंग में नौजवान आसिफ जागीरानी मारिजी वियो। खैरपुर वेझो डिस्ट्रिक्ट काउंसिल सब इंजीनियर हथियारबंदन हथां गोलियूं हणी क़तल। हुसैनाबाद थाने के हथ में सब इंजीनियर फैसल भुट्टो के मुबैना तौर फोरू क़तल करे फरार। तोदापुर वेझो जवाबदार मुड़स कार इल्जाम हेठि घरवारी के क़तल कर छॾियो। ॻोठ जीवण खोसो में औरत नसीरा फायरिंग करे क़तल। वारसनि में कोहराम।